अस्सलाम वालेकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे पास्ट परफेक्ट टेंस। पास्ट परफेक्ट टेंस ॿुधायां त अहिड़ा कम जेका माज़ी में मुकमल थी चुका हुजनि हुन लाइ पाण पास्ट परफेक्ट इस्तेमाल कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे हिन जो फॉर्मूलो ॿुधायां थो त सब्जेक्ट प्लस हेड प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। तव्हांजे साम्हूं हिते मिसाल लिखियल आहे, मां कपिड़ा धोई छॾिया आहिनि। आई हैड वॉश्ड माई क्लोथ्स। हिन खाधो पचाए छॾियो आहे। शी हैड कुक्ड फूड। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त पास्ट परफेक्ट टेंस में हेल्पिंग वर्ब हैड जो इस्तेमाल थींदो आहे। ठीकु आहे, वरी मां मिसाल सां थोरो सम्झायां त तव्हांखे हेल्पिंग वर्ब बि क्लियर थी वेंदो। अॼु जो लेक्चर ई पूरो क्लियर थी वेंदो। हिन जो कमरो साफ़ करे छॾियो आहे। शी हैड क्लीन्ड द रूम। त इहो हुई कुझु एफर्मेटिव जी एग्जांपल्स। हाणे मां तव्हांखे नेगेटिव सम्झायां त नेगेटिव जो फॉर्मूलो हूंदो सब्जेक्ट प्लस हैड प्लस नॉट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। त हिन में मां तव्हांखे ॿुधायां त हुन में छा हुयो, हुन पंहिंजो कमरो साफ़ कोन करे छॾियो आहे। शी हैड नॉट क्लीन्ड द रूम। सही, आई होप तव्हांखे इहो त यादि हूंदो आहे। नेगेटिव ऐं इंटरोगेटिव ठाहिण हाणे ईज़ी कम आहे तव्हां लाइ। तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे। मां तव्हांखे इंटरोगेटिव ॿुधाए छॾां। उन में फॉर्मूलो थींदो हैड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे हिते छा थींदो त छा हुन पंहिंजो कमरो साफ़ करे छॾियो आहे। हैड शी क्लीन्ड द रूम क्वेश्चन मार्क। हाणे नेगेटिव प्लस इंटरोगेटिव बि ॿुधाए छॾां त हिन में थींदो हैड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्ब जी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। त हिते छा थींदो, छा हुन पंहिंजो कमरो साफ़ कोन करे छॾियो आहे। हैड शी नॉट क्लीन्ड द रूम क्वेश्चन मार्क। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। तव्हांजा जेका क्वेश्चन्स आहिनि तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। ऐं पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।